कराइजो ऐं असांजे नाज़रीन खे ॿुधाइजो त जीजा ससी पुनूं जो जेको क़िसो आहे इश्किया दास्तान आहे इन हवाले सां थोरो। सरदार अयाज़ महमूद मुंहिंजो नालो आहे, हाल खां आयो आहियां। बुनियादी ॻाल्हि हीअ आहे त इश्क जेको आहे उहो नालो ई आहे हौसले जो, हिमत जो। हीअ जेके दास्तान लतीफ़ सां इहे पेश कया आहिनि, जिन में ससी पुनूं आहे, उमर मारवी आहे, ॿिया आहिनि, इहे असांजा हिस्टोरिकल दास्तान आहिनि जेके के आसमानी या ॾंद कथाऊं कोन्हनि पर रियल आहिनि। ऐं हमेशह जेके रियल दास्तान हूंदा आहिनि उहे सीने बाय सीने माण्हू ॿुधाईंदा ईंदा आहिनि। त हीअ जेको इश्किया दास्तान आहे जंहिंखे लतीफ़ पंहिंजे 5 सुरनि में अमर करे छॾियो, उन में हुन सॼे जो सॼो सुजाॻीअ जो दर्स ॾिनो आहे त लीला अंगण मथे ओपरा जॾहिं ॾिठी उठ ॾायो न ॾाघनि खे ओगी साण अॻठ त हूंदनि तुंहिंजी हठ सूर पराए ससी। या ॿियनि तरीक़नि सां जेका जदोजहद थी आहे, रेडनि जो लतीफ़ चए डूंगर ॾींदी ॾस पेर पुनो जो पस सर पर हली ससी। त हीअ हिकिड़ो अहिड़ो अज़म आहे, अहिड़ो किरदारु आहे जंहिंसां माण्हुनि में हौसलो पैदा थो थिए त जेकॾहिं हिकु कमज़ोर औरत उन दौर में हेॾा पहाड़, हेॾा चारा, मिरूं, मांगर उन्हनि खे फेस करे ऐं पंहिंजे वर लाइ, मिजाज़ी ख़ुदा लाइ अॻिते वधी सघे थी, त तव्हां हक़ीक़ी तौर ते जेका मंज़िल आहे, जेको मक़सदु आहे, छो त उन दौर में जेका औरत हुई उहा मज़लूम हुई, उन करे उन लतीफ़ साईं उन खे पंहिंजो किरदारु बणायो, पंहिंजो अमर बणायो। उन करे लतीफ़ साईं जो ही जेको किरदारु अमर किरदारु आहे उहो आहे ई हौसले जो, हिमत जो, जदोजहद जो, जंहिंसां तव्हां सॼो पिरी पसंदो, पाण में सघ पैदा कंदो त तव्हांखे मंज़िल मिलंदी। माना लालच ऐं डप खे छॾे तव्हां जॾहिं मंज़िल ॾांहुं वेंदव, छो त तसफ़ ऐं सूफ़ी बि इहो था चवनि, उहा ई मंज़िल जेका आहे प्यार जी मंज़िल, आदर्श जी मंज़िल, तव्हां अॼु बि ॾिसो रुगो कंहिं माण्हू खे इश्क हूंदो आहे त उन में केॾी हिमत पैदा थींदी आहे। उहो त नंढो इश्क आहे, मिजाज़ी इश्क आहे, पर जंहिंखे पंहिंजे हक़ीक़ी मालिक सां इश्क हुजे, पंहिंजे वर सां इश्क हुजे, हिन धरतीअ सां इश्क हुजे, सचाईअ सां इश्क हुजे, सूंहं सां इश्क हुजे, पंहिंजे मारूअड़नि सां इश्क हुजे, त उहो त कुंदन बणिजी वेंदो आहे, उहो माण्हू हिकिड़ी हिमत ऐं हौसलो बणिजी वेंदो आहे। उन करे हीअ जेको इश्किया दास्तान आहे हिन समाज जो हिकिड़ो सच आहे, ऐं सच रस्तो हूंदो आहे। सच जेको हूंदो आहे उहो रस्तो हूंदो आहे, सच ॾांहुं को बि रस्तो कोन वेंदो आहे, पर सभु रस्ता सच ॾांहुं वेंदा आहिनि। उन करे हीअ सचाई जो रस्तो आहे, हौसले जो रस्तो आहे, ऐं माण्हुनि खे हिन रस्ते ते अचणु खपे त उन्हनि में डप ऐं ख़ौफ़ ख़तमु थियणु खपे। छो त जंहिं माण्हू मां डपु ख़तमु थियो त उनखे का बि दुनिया जी ताक़त खरीद न। उन करे जीजा ससी उहो ॾसु ॾिनो आहे, डूंगर ॾोरण जो ॾसु ॾिनो आहे, घोड़ण जो ॾसु ॾिनो आहे, ऐं जदोजहद जो ॾसु ॾिनो आहे। तव्हां ॾिसो हिते का बि सहूलियत कान्हे हुकूमत तरफ़ां। पूरी दुनिया में जेके बि हुकूमतूं हूंदियूं आहिनि उहे सकाफ़ती खाता हूंदा आहिनि, आर्कियोलॉजी खाता हूंदा आहिनि, उते म्यूज़ियम ठाहींदा आहिनि, उते जूं जेके हिस्टोरिकल शख़्सियतूं हूंदियूं आहिनि या तारीख़ी शयूं हूंदियूं आहिनि उनखे महफ़ूज़ कंदियूं आहिनि। पर हिते जा हुकुमरान रुगो पंहिंजा बब भरण जे लाइ पूरा आहिनि। का बि शइ कान्हे, न पीअण जी सहूलियत आहे, न रोड आहे, न रस्तो आहे, पर वरी बि ॾिसो इहो माण्हुनि जो इश्क आहे, इहो माण्हुनि जी हुननि जो विज़डम आहे जो हुननि खे वरी बि हिन मज़ार ते गॾु थो करे ऐं हिन मज़ार खे सिंबल था सम्झनि जदोजहद जो, अलामत जो, ऐं उहे माण्हू गॾु थिया आहिनि। न त हिते त गाड़ीअ वारा किख आहिनि, तव्हां ॾिसो का सहूलियत कान्हे, मेडिकल जी सहूलियत कान्हे। जेकॾहिं हिते माण्हू बीमार थिए त हिन लखनि में वञी धणीअ खे पहुचंदो। उन करे असां वटि नाहिल हुकुमरान आया जिन सदाई माण्हुनि जे दवाऊं खपायूं आहिनि। उन करे आउं वरी बि तव्हांखे जस ॾींदुसि जो नवाब शाह मां कई तई आया आहियो। बलोचिस्तान जी मीडिया बि कान्हे, न त उन्हनि खे अचणु खपे। हेॾो वॾो रुमानवी किरदारु आहे, हेॾो वॾो बलोचिस्तान जो तारीख़ी हिकिड़ो इवेंट आहे, उन ते जेको इवेंट सबक़ु थो ॾिए सचाईअ जो। उन करे आउं इहो ई चवंदुसि त हिते मारवीअ जे नाले सां, उन ससूअ जे नाले सां हिकिड़ो म्यूज़ियम ठाहियो वञे। उन में जेके निशान लधा आहिनि, जेके शयूं आहिनि, उन्हनि खे हुकूमत महफ़ूज़ करे, हिते रोड रस्तो ठाहे, सॼी जदोजहद करे त जीअं असांजे माण्हुनि खे सहूलियतूं पैदा थियनि। उन लाइ बाक़ाइदे हुकूमत तरफ़ां ॾिसो त बोर्ड बि कोन्हे, रुगो छुटा फार्म लिखियो पियो आहे। इहा आहे हुननि जी सचाई पंहिंजे धरतीअ जे किरदारनि सां।
किरदार जेके हूंदा आहिनि को मुंहिंजा उहे सुञाणप हूंदा आहिनि उन करे असां वटि त सुञाणप पंहिंजो हीअ जेके दास्तान आहिनि पंहिंजा बहादुर माण्हू आहिनि पंहिंजी जाखोड़ जदोजहद आहे उन करे असांजे माण्हुनि खे हिन ससूअ जे जाखोड़ मां जदोजहद मां सबक़ु वठणु खपे अॻिते वधणु खपे पाण में हौसलो पैदा करणु खपे ऐं बाक़ी हिते जा हुकुमरान जहिड़ा बलोचिस्तान आहिनि तहिड़ा सिंध जा न रुॻो वाॻूं वारा ॻोढ़ा ॻाड़ींदा माल खाई ऐं बब भरींदा ससी भला उथण खे पराता छो ॾिना हा ससीअ उठनि खे पराता इन करे ॾिना जो जेके ससीअ जा ॾेर हुआ उहे जेके हुया हुनखे पुनुअ खे उठनि ते खणी विया त हुन उन्हनि खे पारातो ॾिनो त तव्हीं जेकॾहिं ॾाघनि ॾेरनि ॾूंगरनि टिन्ही ॾिनमि ॾुख उहे जेकॾहिं न खणी वञनि हा त आऊं पंहिंजे वर सां हुजां हा ऐं मूंखे ई तकलीफ़ूं ऐं ॾाखो जेके जाखोड़ न करणी पए उन करे पारातो ॾिनो अथसि बाक़ी हूअं पोइ वरी किथे उन्हनि खे साराहियो पियो अथसि नाज़रीन असांखे ॿुधाइजो त हीअ हिते जेको आहे ॿिन्ही जी मज़ार हिकिड़ी आहे क़बर आहे या अलॻि अलॻि जेको आहे हीअ ॾिसो न तव्हां ॾिसो त इश्क जी मंज़िल छा आहे इश्क जो मक़ाम छा आहे कंहिं दौर में हिंदुस्तान में जेका नारी हूंदी हुई जॾहिं हुनजो मुड़ुसु मरी वेंदो हो त उहा ॾाघ चढ़ंदी हुई बाहि में पाण खे जलाए छॾींदी तव्हां ॾिसो बाहि में जलाइणु केॾो ॾुखियो आहे जहिड़ो माण्हू त हीअ एॾो रुमानवी दास्तान हो ही एॾा त अलाह साईं खे प्यारा बंदा हुआ जो जॾहिं ससुई पुनुअ जे पोयां वेही पे त अछू नाले हिकिड़ो जेको धराड़ हो उन हुनखे चयो त मूंखे त पंहिंजे माउ दुआ कई त तोखे लाल पट में कुंवार मिलंदी पोइ हिन दुआ घुरी त हाणे हिन बदूअ मां लोह थी वियसि पोइ हुनखे वटो ॾिनई ऐं पर वटे में थोरो सोराब करे ॾिनई चई मूंखे खीर जो भरे ॾे मूंखे उञ लॻी आहे हुन खीर पियो ॾोहे ऐं उन्हारे हुन में खीर त वयो पियो वञे पोइ जॾहिं हुन अलाह खे ॿाॾायो त मुंहिंजी इज़त महफ़ूज़ रख त ज़मीन फाटी पई ऐं उहा ज़मीन रुॻो को 1 किलोमीटर में न आहे माना मैलनि में फाटल आहे हिते कई मोक़ दानिश्वर आहे जेको आहे ॾिसी आहे ओ माई उन में हली वई ससु उन में हली वई वरी जॾहिं पुनू सुजाग थियो पंहिंजे माइटनि खां वापसि थियो त ॾिठई त अॻु में हिते का ख़बर हुई कान हुन खां पुछई ॾे ख़बर हिते तूं वेठो आहीं जी हेॾे पारे हिकिड़ी औरत हुई उन खे मूं तंग ते कयो ऐं हुन दुआ घुरी ज़मीन फाटी पई हली वई वरी पुनू दुआ घुरी आहे वरी ज़मीन फाटी आहे ऐं ससुअ जो आवाज़ु आयो अथसि त हलियो अचे त बाग़ ॿाहिरियूं आहिनि त हीउ हिकिड़ो अज़म आहे हिकिड़ी सचाई आहे तव्हां अॼु बि कंहिं बि मक़सद सां हीअ असां वटि चोर हूंदा आहिनि न चोरनि खे एतिरो मारियो वेंदो आहे जेकॾहिं हुननि वटि माना ज़िद न हुजे न त उहे मरी पवनि एॾो तशदुद खे न बर्दाश्त कनि या असांजा इनक़िलाबी आहिनि जिन खे टार्चर ऐं कोड़ा ॾिना वेंदा आहिनि पर जॾहिं हुन हौसलो कंदा आहिनि त असांखे नाहे ॿुधाइणो पंहिंजे वतन सां पंहिंजे धरतीअ सां सचाई आहे त उन्हनि माण्हुनि खे उहे जीअं लतीफ़ चयो 9 नीयर 10 ॾावणियूं 15 पैंड पयासि बघाड़ियूं बदननि में लखे लोह लॻासि जॾहिं पिरी यादि पियासि छिरक छॾे जॾहिं सचाई हूंदी आहे त माण्हू का ज़ंजीर टोड़े जेके हिन ज़ंजीर आहिनि न उहे हुनखे झुकाए न सघंदा आहिनि जीअं हिन चयो आहे हिन मुंशीअ चयो आहे नीअर टोड़े निकिरी वेंदी ठारे लीतो थाणे मां दोखे जी अॼु धप अचे थी तुंहिंजे दाणे दाणे मां साईं